वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन से आगाज़ में ख़बर आवाज़ शेयर कई पिया। कराची में फौरन औरत के गालिन में लगाए एटीएम कार्ड तब्दील करे छॾियो। 1 लख रुपयनि खां वधीक पैसा कढराए फरार थी पिया। गिसरी वारे इलाइक़े में पेश आयल पुरवाके जा सीसीटीवी फुटेजिस हथ कया पिया। जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे। सीसीटीवी फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त जवाबदार एटीएम बूथ ॿाहिरां ॿी औरत पारां एटीएम कार्ड मशीन में विझण जो इंतज़ार करे रहिया आहिनि। जीअं औरत एटीएम कार्ड मशीन में विधो त जवाबदार एटीएम बूथ में दाख़िल थी विया। अमा खे आगाह कयूं पिया। कराची में फौरन औरत खे गालियुनि में लॻाए एटीएम कार्ड तब्दील करे छॾियो। 1 लख रुपए खां वधीक पैसा कढाए फरार थी विया। गिसरी वारे इलाइक़े में पेश आयल फुरवाकी जा सीसीटीवी फुटेजिस हथ कया विया आहिनि। जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे। सीसीटीवी फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त जवाबदार एटीएम बूथ ॿाहिरां बि औरत पारां एटीएम कार्ड मशीन में विझण जो इंतज़ार करे रहिया आहिनि। जीअं औरत एटीएम कार्ड मशीन में विधो त जवाबदार एटीएम बूथ में दाख़िल थी पिया। फौरन औरत के गालियुनि में लगाए संदसि कार्ड तब्दील करे छॾियो। बाद में औरत जो एटीएम कार्ड तब्दील करे 1 लख रुपयनि खां वधीक रक़म कढराए फरार थी विया।